नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में जस्कम अॻवान पारां शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जस्कम अॻवाननि आज़ाद कुंबर, शौकत बुर्दी, अब्दुल नबी बुर्दी, अब्दुल गनी कुंबर जी अॻवानी में खिपरो जी शहीद चौक ते हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी बाद एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खिपरो शहर में बदअमनी चोट चढ़ी वई है। शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं ॻोठनि में सरेआम पुलिस जी सरपरस्ती में चरस, आफ़ीम, कचो शराब विकामजी रहियो है। पुलिस कार्रवाई करण बजाय मंथलियूं ओगारण में मसरूफ़ है। मुज़ाहिरीन चिता ॾींदे चयो त मंशा समेत वधंदड़ समाजी बुराइनि खे रोकियो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। सरेआम मंशियात हली रही है। असांजो नौजवान नस्ल तबाह थी वियो आहे। शाम जे टाइम असां ॾिसूं था त नंढड़ा 6 सालनि जा ॿारड़ा जेके ठरे जूं कचे शराब जूं थैलियूं हथनि में घिटनि में विकिणंदा था वतन। असांजो IG सिंध ऐं पंहिंजो घरू वज़ीर खे इहो अपील आहे त माना मंशियात बंदि कराए खिपरे जे नौजवान नस्ल खे बचायो वञे। समाजी बुराइनि जे लाइ असां GS प्लेटफॉर्म तां जेको एहतजाज करायो आहे, असां 3 ॾींहं अॻु में बि पहिरीं बि असां पूरी इंतज़ाम खे अल्टीमेट ॾिनो त तव्हां हिन मंशा जे अॾनि खे बंदि करायो। ॿी सूरत में न त पोइ असां एहतजाज जो दायरो वधाईंदो, पर असीं अॼु वरी बि हिननि खे इहो ई बावर कराइण था चाहियूं त तव्हां ही मंशा जा, जुआ जा अॾा, ही पुड़ी जा अॾा, ही गुटका ऐं ही मालपुरी वाला छा ही मंशा जा जेके घटी ऐं गली गली में हली रहिया आहिनि, इहे अञा बि बंदि न कया विया आहिनि। असां वरी बि हिननि खे इहो भावर था करायूं त असांखे मजबूर न कयो, असांखे मरकज़ी कॉल ॾियणी पवंदी। असां मरकज़ी कॉल ॾिनी त पूरी सिंध में जो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं तव्हांजूं इहे जेके भत्ता खोरियूं ऐं मंथरियूं जेके आहिनि, इहे तव्हांजूं असीं खाइण तव्हांखे कोन ॾींदा आहियूं। तव्हां पंहिंजे हक़ लाइ जेका पघार आहे उहे खाओ ऐं हिते जाइज़ तरीक़े सां पंहिंजूं ड्यूटियूं कयो। त तव्हांखे असांजी का ज़ातियत कोन्हे, तव्हां सां का ज़ाती दुश्मनी कोन्हे, न कोई को असां तव्हां को झेड़ो को तव्हां सां असांजो न को तसाद। असां चऊं था जेके खुंदा कम हलनि पिया, हीअ जेके नंढड़ा 11 सालनि जा 12 सालनि जा मासूम जेको आहिनि थरो पीअनि था, चर्च पीअनि था, गुटका खाइनि था, पुड़ियूं खाइनि था, आख़िर हीअ आहे छा? ऐं हीअ अमल जेको आहे खुंदो अमल आहे, हिन जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। फौरी तौर ते हिनखे बंदि करायो वञे। कोई मुतालबो आहे त खिपरे में जेको मंशात पियो हले हिनखे बंदि करायो वञे ऐं जेके बि मंशात फरोश आहिनि ऐं उन्हनि खां जेके ही पैसा वठी ऐं मंथलियूं वठी जेको SHO हलाए थो, असांजो इहो ई मुतालबो आहे त SHO को हटाए ऐं ॿियो को ईमानदार ऑफिसर ॾिनो वञे खिपरे खे ऐं मंशात फरोशनि खे जेका आहे मंशात बंदि कराई वञे। खिपरो में मंशात आम विकामी रही आहे, इहा सॼो कमु पुलिस जी सरपरस्ती में थी रहियो आहे। तव्हां ॾिसो खिपरो जी कंहिं बि गली, कंहिं बि कुंड, कंहिं चौराहे ते ॾिसो तव्हांखे कचो थरो मिलंदो ऐं आदाब, ज़फ़री, ज़ेल्ड गोल्ड ऐं जो गुटको जेको आहे सरेआम विकामी रहियो आहे। पुलिस जेका हिन जी पघार खणे थी, उन खां अलावा पंहिंजी भत्ताखोरी करे थी। जेके कार्रवाई हलनि थियूं पुलिस जी सरपरस्ती में हले थी। असां आला अख़्तियारनि खां घुर्ता कयूं हिन ऑफिसरनि खे हटाए हिन जाइ ते ॿिया ऑफिसर मुक़ररु करे खिपरो जी नौजवान नस्ल के बचाया वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।